महमूद सुमरो नारे तकबीर। कसम खड़ी तो चवा अल्लाह के हाज़िर नाज़िर जाने तो चवा लख जी न बिन जी न पंजन जी न करोड़ जी न 50 करोड़ जी न अरबन रुपयनि जी मूंखे ऑफर मिली तो इलेक्शन में चुप करे वे अरब रुपयो वठ घर वे मां जो हिन जिस्म में ख़ालिद महमूद सुमरे जो खून आ कंध कपाए सघां तो धरतीअ जे दुश्मननि ग़रीबनि जे दुश्मननि दीन जे दुश्मननि जे साम्हूं झुकी नथो सघां। मां हिन जूते जे नोक ते रखिया हिन अरबे रुपया सिर अॾीअ ते खई बीठो हां। अल्लाह जो कसम अल्लाह जो कसम अल्लाह जो कसम घरां निकिरंदो हां न बच्चन को मोकिलाए निकिरंदो हां त ख़बर न आहे शाम जो मां घर मोटंदुमि या मुंहिंजो जनाज़ो घर मोटंदो। रोज़ घरों निकिरंदो हां बच्चन को मोकिलाए निकिरंदो हां उन्हनि जे मथनि ते शफ़क़त जो आख़िरी हथ रखी करे निकिरंदो हां त ॿीहर ख़बर न आहे मुंहिंजे औलाद जे मथे ते शफ़क़त जो हथ नसीब थींदो या न थींदो। छो थो विढ़ां छो न जे बेड़े में हथ विधा आहिनि छो सीनो ताड़ियो बीठो हां छा मूंखे वो औलाद प्यारी कोन्हे छा मूंखे आराम जी ज़रूरत कोन्हे छा मूंखे घर प्यारो कोन्हे लेकिन मुंहिंजे लाइ मुंहिंजो घर बाद में आ औलाद बाद में आ आराम बाद में आ जान बाद में आ। पहिरियां शेखुल हिंद जो मिशन हो नाना अदवी जो मिशन हो उबैदुल्लाह सिंधी जो मिशन हो मुफ्ती महमूद जो मिशन हो अमराती बेरवी हालेजी जो मिशन हो ख़ालिद महमूद सुमरे जो मिशन हो रब्बे मोहम्मद जो कसम इन दग ते हलंदे दीन धरतीअ जे दुश्मननि सां विहंदे मौत आयो त सौदो सस्तो आहे मां कामयाब थींदुमि नाकाम थी करे न मोटंदुमि।